निशात गर्ल्स विंग जमायत लवारी शरीफ के प्लेटफॉर्म से वक्त ब वक्त अड़ा सेमिनार वर्कशॉप्स थींदा रहन था। हज़रत क़िबला पीर मोहम्मद सादिक कुरैशी नक्शबंदी जिनकी पिर कोशिश आहे त न्याणियूं वध में वध तालीम हासिल कन। निशात गर्ल्स विंग मरकज़ पारां कराची के कनकोटिया कॉलेज में वुमेन एम्पावरमेंट के उनवान हेठ ज़बरदस्त और मालूमाती सेमिनार मुनक़द किया वियो। सेमिनार की सदारत निशात गर्ल्स विंग की मरकज़ी सदर सदफ बख्तावर टालपुर कई, जैसे त मेहमान ख़ास एहसान अहमद फरड़ो हुयो। उन मौके ते मुकर्ररन डॉक्टर नाज़िया कीरियो, नाहिद टालपुर, अलमास इरफान, नसीम टालपुर, गुलाम जन्नत, शबाना टालपुर, एहसान अहमद फरड़ो, रीना कोरेजो ऐं ॿियनि सेमिनार के खिताब कियो। सदारती खिताब कंदे मरकज़ी सदर सदफ बख्तावर टालपुर चयो त निशात गर्ल्स विंग जी शागिर्दियाणियुनि सदाई पाण मल्हायो आहे। निशात गर्ल्स विंग जमायत लवारी शरीफ के प्लेटफॉर्म से वक्त ब वक्त अड़ा सेमिनार वर्कशॉप्स थींदा रहन था जेके न्याणे की तरबियत लाइ थियनि था। अॼु जो वुमेन एम्पावरमेंट जो सेमिनार थियो आहे, बेसिकली असांजो जो मकसद हो इन सेमिनार जो वो इहो हो त असां पंहिंजनि जमायत लवारी शरीफ के न्याणियुनि के हायर एजुकेशन लाइ मोटिवेट करे सघूं ऐं बिज़नेस के लाइ भी मोटिवेट करे सघूं। दरगाह आलिया लवारी शरीफ जा मौजूदा सजादा नशीन हज़रत क़िबला पीर मोहम्मद सादिक कुरैशी जन बि न्याणियुनि की तालीम लाइ घणो ताक़ीद फरमाइनि था, हायर एजुकेशन लाइ घणो ताक़ीद फरमाइनि था। पाण फरमाइनि था त असां जूं न्याणियूं फाइनेंशियली इंडिपेंडेंट हुजनि। त अॼु जो सेमिनार है वो इन तरबियत की एक कड़ी हो। अॼु जा जेके असांजा मौजूद स्पीकर्स हुआ हिन सेमिनार जा, उन्हनि पंहिंजी पर्सनल लाइफ जो जेको जर्नी है, जेकी सक्सेस की जर्नी है, जेका उन्हनि असां सां शेयर कई। यकीनन असां सम्झूं था इन मां असांजी जमायत जे जेके स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खे तमामु घणो सिखण लाइ मिलियो। प्रोग्राम निशात गर्ल्स विंग मरकज़ जे तरफ़ां जेको वुमेन एम्पावरमेंट ते थी गुज़रियो, तमामु हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम थी गुज़रियो। अहिड़ा प्रोग्राम जेके आहिनि हमेशह जमायत जे अंदरि जेके न्याणियुनि जी तइलीम ऐं तरबियत जे लाइ थींदा रहंदा आहिनि। यूनिवर्सिटियूं कॉलेज तइलीम त ॾियनि था, पर तरबियत जेका आहिनि उहा तनज़ीम करे थी। ऐं उहा अहिड़ा जेके वर्कशॉप हूंदा आहिनि, ट्रेनिंग क्लास हूंदा आहिनि ऐं सेमिनार हूंदा आहिनि, इहे जेके आहे निशात गर्ल्स विंग जे तरफ़ां थींदा रहंदा आहिनि। अॼु मरकज़ निशात गर्ल्स विंग तरफ़ां वुमेन एम्पावरमेंट के हवाले से सेमिनार कोठायो वियो। वक्त ब वक्त निशात गर्ल्स विंग पंहिंजे मेंबरनि ऐं जमायत की तरबियत वास्ते कमु कंदी रहंदी आहे ऐं हीअ सेमिनार उन सिलसिले जी हिकु कड़ी आहे जंहिंमें हू पंहिंजे मेंबर्स खे इन खां वुमेन एम्पावरमेंट के हवाले सां उन्हनि खे बाशऊर कराइण, उन्हनि खे इहो सम्झाइण त वुमेन एम्पावरमेंट मतिलबु हिकिड़ो ख़ुदि मुख्तियार ऐं बाएतमाद औरत आहे त हू पंहिंजी ज़िंदगी के फ़ैसिलनि में, ज़िंदगी के कमनि में उनखे पूरो हक़ हासिल आहे त हू कहिड़े तरीक़े सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघे थी। ऐं ख़ासि तौर ते दरगाह आलिया लवारी शरीफ जिन जा सजादा नशीन आहिनि, उन्हनि जो इहो विज़न ऐं उन्हनि जी इहा तालीम आहे त औरत जेका आहे सा पढ़े लिखे ऐं पुरएतमाद थिए ऐं उनखां अलावा कारपोरेशन लेवल ते ऐं कारोबार जी तरफ़ वञे ऐं स्पेशली जेका आहे सा फाइनेंशियली जेका आहे इंडिपेंडेंट हुजे। जेको सेमिनार थियो आहे वुमेन एम्पावरमेंट ते बहितरीनु थियो आहे ऐं असांजे निशात गर्ल्स विंग जूं न्याणियूं तमामु बहितरीनु नमूने कमु कनि पियूं, पंहिंजी तंज़ीम खे हलाइनि पियूं ऐं हिननि नौजवान नस्ल खे हमथाइनि थियूं त अॻिते निकिरनि ऐं इन सां तमामु वॾो फ़ाइदो थींदो। मुंहिंजे नज़र में त हीअ सेमिनार अहिड़ा सेमिनार थींदा रहनि त जीअं असांजे नौजवान नस्ल खे उनजे बारे में ख़बर पवे त अॻिते तालीम कराइण लाइ जेको मुश्किलातूं अचनि त उन्हनि मुश्किल मरहले मां निकिरी ऐं पंहिंजे तालीम खे जारी रखनि। जो हीउ प्रोग्राम हो जेको निशात गर्ल्स विंग ऑर्गेनाइज़ कयो फॉर द वुमेन एम्पावरमेंट ते, जहिड़ो तमामु बहितरीनु हुयो ऐं हिकिड़ी जेका ख़ासि शइ हुई हिन प्रोग्राम जी उहा इहा हुई त मोटिवेशन थ्रू लेक्चर्स ऐं जेको आहे सो माना थ्रू लेक्चर्स सभु को ॾेई वेंदो आहे, पर जॾहिं तव्हां हिकिड़ो रोल मॉडल खणी अची उन्हनि जे साम्हूं रखो था त हिननि जी स्ट्रगल ॾिसो, दैट विल इफेक्ट मोर। जेके असां वटि रूरल एरियाज़ खां जेके छोकिरियूं आयूं हुयूं, ठीकु आहे, जेके स्टूडेंट्स आयूं हुयूं जिन खे
गाइडलाइन जी ज़रूरत आहे, जिन खे फर्दर मोटिवेशन जी ज़रूरत आहे। उन्हनि खे इहो ॾिसी त ॿियनि इन सेम सिचुएशन में जेके प्रॉब्लम्स असां फेस कयूं पिया, उन साॻे प्रॉब्लम्स में उन्हनि खे ॿियनि कीअं कोपअप कयो आहे ऐं कीअं अॻिते वधी ऐं हू पंहिंजी जर्नी मुकमल करे ऐं असांजे साम्हूं स्पीकर थी बीठियूं आहिनि, त उनजो जेको इम्पैक्ट पवे थो उहो टोटली डिफरेंट आहे। आज ये प्रोग्राम निशात गर्ल्स विंग वालों ने एम्पावरमेंट पे वुमेन एम्पावरमेंट का प्रोग्राम माशाल्लाह बहुत अच्छा था और इनको मैं मुबारकबाद पेश करती हूँ। और ख़ासकर लड़कियों की तालीम के बारे में इनके हर चीज़ हर फील्ड के लिए इनको तरक्की करने की ज़रूरत है। आज जो प्रोग्राम थियो मरकज़ी सतह ते जो सेमिनार कोठायो वियो थियो जेको उहो तमामु घणो बहितरीनु हो ऐं वुमेन एम्पावरमेंट जे हवाले सां थी गुज़रियो ऐं अदिन जेके बि जेको सो हिते पंहिंजो ॿुधायो जेका बि ॻाल्हियूं ॿुधायूं से तमामु बहितरीनु हुयूं ऐं वुमेन एम्पावरमेंट जो प्रोग्राम थी गुज़रियो जेको तमामु घणो बहितरीनु रहियो। वुमेन एम्पावरमेंट जेको आहे सो हिन वक़्त जी दौर जी ज़रूरत आहे ऐं असांखे खपे त पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ायूं लिखायूं। उहो दौरु हलियो वियो जेको नियाणियूं पहिरीं 4 दीवारी में बंदि हूंदियूं हुयूं। मरकज़ निशात गर्ल्स विंग तरफ़ां वुमेन एम्पावरमेंट ते वर्कशॉप थी गुज़रियो। निशात गर्ल्स विंग जे प्लेटफॉर्म तां स्टूडेंट की तरबियत लाइ अहिड़ा वर्कशॉप तरबियती कैंप्स सेमिनार थींदा रहनि था। अॼु जे वर्कशॉप में असांखे तमामु घणो कुझु सिखण लाइ मिलियो। तमामु बहितरीनु वर्कशॉप हो। छोकिरियूं कीअं इंडिपेंडेंट थियनि, कीअं पंहिंजो बिज़नेस हलाइनि, कीअं दुनिया में अॻिते वधनि, इहो सभु कुझु असांखे अॼु जे हिन वर्कशॉप में सेखारियो वियो ऐं जेके स्पीकर्स हुआ उन्हनि पंहिंजो एक्सपीरियंस ॿुधायो। जेको निशात गर्ल्स विंग जे तरफ़ां मरकज़ जे तरफ़ां ई सेमिनार रखायो वियो। औरत खे पंहिंजे पाण ते यकीन हुजणु खपे, एतमाद हुजणु खपे त असां छा छा करे सघूं था। औरतुनि खे हिकिड़ो अहिड़ी मोटिवेशन जी हर औरत खे ज़रूरत हूंदी आहे। अॼु मूंखे बि इन अहिड़ी मोटिवेशन जी तमामु घणी ज़रूरत हुई। असांजा अहिड़ा इशूज़ हूंदा आहिनि जिन्हनि खे असां ईअं आम करे नथा ॿुधाए सघूं, पर असांखे अहिड़ी मोटिवेशन जी तमामु घणी ज़रूरत हूंदी आहे। उनखां सवाइ सनन पंहिंजी जर्नी जे बारे में ॿुधायो। असांखे एतिरो ख़बर पियो कि असांखे तालीम हासिल करणु घुरिजे। जीअं हज़रत क़िबला पीर मोहम्मद सादिक कुरैशी नक्शबंदी जिन जी पिण कोशिशि आहे त नियाणियूं वधि में वधि तालीम हासिल कनि ऐं ॿाहिरि मुल्कनि में वञी तालीम हासिल कनि। असांखे ख़बर पवे थो कि तालीम हासिल करणु केतिरो ज़रूरी आहे। हिकु औरत जो तालीम हासिल करणु ॾाढो ज़रूरी आहे। हज़रत पीर बादशाह जिन जो फरमान पाक आहे त हिकु मर्द पढ़ियो, हिकु फ़र्द पढ़ियो, हिकु औरत पढ़ी सॼो घर पढ़ियो। तमामु बहितरीनु सेमिनार हिते रखियो वियो जेको वुमेन एम्पावरमेंट सेमिनार हुयो। इनमें असीं तमामु घणी असांखे नॉलेज मिली। तमामु सुठियूं असांजूं लेक्चरर्स हुयूं अदियूं जिन्हनि असांखे तमामु बहितरीनु लेक्चर्स ॾिना, जिन में असांखे तमामु सुठी हिकिड़ी मोटिवेशन मिली लाइफ में कीअं अॻिते वधिजे, हिकु औरत छा छा करे सघे थी। असांखे इहो सभु हिन सेमिनार में सिखण जे लाइ मिलियो। वुमेन एम्पावरमेंट में असांजी फर्स्ट एजुकेशन आहे, उनखां पोइ असांजो डिसीशन मेकिंग। त हिकिड़ी औरत आहे जेको पंहिंजा फ़ैसिला पाण करे सघे थी। जेंडर इक्वलिटी जाम तमामु घणी इम्पोर्टेंट आहे। ऐं उनखां बाद में जेको असांजो वुमेन खे जेको राइट आहे एजुकेशन ॾियण वारो उहो प्रोमोट करणु घुरिजे। औरतुनि जी एजुकेशन खे अहमियत ॾिनी वई। हिन में असांखे ॿुधायो वियो त औरतुनि जी एजुकेशन केतिरी ज़रूरी आहे। औरतूं एजुकेशन हासिलु करण लाइ ॿाहिरि मुल्क वञनि ऐं पंहिंजी एजुकेशन खे बहितरीनु कनि ऐं पंहिंजी ज़िंदगी खे संभाले सघनि। सेमिनार में मरकज़ी जनरल सेक्रेटरी हिरा जुनेजो, मरकज़ी फिनांस सेक्रेटरी कश्यप जुनेजो ऐं मरकज़ी प्रेस सेक्रेटरी आमना मेमन समेत कराची, हैदराबाद, बदीन, नवाबशाह, लाड़काणो, दादू, सांगड़ ऐं कंबर शेदात कोट समेत ॿियनि ज़िलनि जी शागिर्दियाणियुनि पिणु वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त पुॼाणीअ ते सर्टिफिकेट पिणु विरहाया विया।